16 जून सिंध जे हसीन शाइर हसन दर्स जे विछोड़े जो ॾींहुं आहे। फितरत ऐं हुस्न जो शाइर हसन दर्स अॼु खां 6 साल अॻे हैदराबाद में रोड हादसे में सिंध खां विछड़ी वियो। 45 वरहनि जे हसन दर्स जे ओचिते विछोड़े वारी ख़बर न रुॻो दोस्तनि ऐं मदाहनि खे सदमे में विझी छॾियो, पर सिंधी अदब खे बि सोगवार बणाए छॾियो। जंहिं करे संदसि शाइरी ऐं शख़्सियत जा दीवाना आख़िरी दीदार लाइ संदसि अबाणे ॻोठ होथी मशाइख में अची पहुता हुआ, जिन लुड़कनि ऐं सुॾकनि सां सिंध जे मोहबती शाइर खे मिटीअ में मदफून कयो हो। हसन दर्स जो जनम 5 सेप्टेम्बर 1966 में टंडे अलहयार जे ॻोठ होथी मशाइख में गुलाम रसूल दर्स जे घर में थियो। प्राइमरी तालीम पंहिंजे ॻोठ मां हासिल करण खां पोइ हसन दर्स हैदराबाद जे मुस्लिम कॉलेज मां इंटर जी डिग्री वरिती ऐं सिंध यूनिवर्सिटी मां मास्टर्स जी डिग्री हासिल कई। हसन दर्स फितरी तौर ते शाइर हुयो। दुनिया में कैफ वारो रूमीअ जो रक़्स आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे। हिन पट खे विछाए वेढ़े सघां थो आऊं, हिन पट खे विछाए वेढ़े सघां थो आऊं, हर ख़्याल जी खुदाई खेड़े सघां थो आऊं, मिटीअ मां हर को माण्हू मेड़े सघां थो आऊं, आवाज़ जे उथण जी कैफ़ियत कमाल आहे। हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे। मुंह में ई आग जरकी मुंह माई गुल बणियो आ, मुंह में ई जज़ फुटो आ, मुंह में ई कुल छणियो आ, मुंह में ई आग जरके मुंह माई गुल बणियो आ, मुंह में ई जुज़ फुटो आ, मुंह में ई कुल छणियो आ, मूंखे ॼणियो मोहब्बत मोहब्बत खे मूं ॼणियो आ, जगमग जलाल आहे झिरमिर जमाल आहे। हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे। ही रक़्स बेखुदी आ दीवानगी सदिन जी, ही रक़्स बेखुदी आ दीवानगी सदिन जी, हिन में रवानगी आ सारी रखियल नदिन जी, दुनिया न असां साम्हूं बीही सघी बदिन जी, छेरिन जी छम छमा छम समझम सवाल आहे। हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे। हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे। जॾहिं हसन दर्स 7 दर्जे में पढ़ी रहियो हो त अवाम जे महबूब अॻवान ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फांसी ॾिनी वई, जंहिं ते मासूम हसन फांसीअ जे झूले ते हुन खे निंड अची वई जहिड़ो गीत लिखियो, जेको पीपी जे जलसनि तोड़े आम माण्हुनि में तमामु घणो मक़बूल थियो। फांसीअ जे झूले में, फांसीअ जे झूले में हुन खे निंड अची वई, हुन खे निंड अची वई। डिसंबर ते जॾहिं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी दिलेर धी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो त हसन दर्स अदी ही आजियां कहिड़ी वई जा मोकराणी थी जहिड़ी शाइरी कई, जंहिंमें हुन 18 अक्टूबर खां 27 डिसंबर ताईं जे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे सियासी सफ़र खे शाइराणे एहसासनि ऐं लफ़्ज़नि सां शानदार नमूने चिटियो आहे। ऐं उन खां अॻु जॾहिं कराचीअ में मीर मुर्तज़ा भुट्टो खे शहीद कयो वियो
तॾहिं बि हसन दर्स उन हाणे खे हीअं बयानु कयो हो। मछीअ जे पेट मां माण्हू जिते जीअरो बची निकितो, उन शहर में मोरड़ो, रस्ते ते मुंहुं आहे, कलाची ॻोठ तुंहिंजे में अकेलो आदमी तुंहिंजो, हुजूमनि जे हथां मुंहुं आहे। हसन दर्स लफ़्ज़नि जो बादशाह शाइर हो, जंहिंजे लफ़्ज़नि में संदसी शख़्सियत जहिड़ो मिठास ऐं मासूमियत शामिल हुई। जंहिं बि महल ऐं मंज़र खे हसन पंहिंजी शाइरी में बयानु कयो आहे, उहे हिक नई माना सां सिंधी अदब में मुतारिफ़ थिया आहिनि। जीअं कांडेरे नाले हारी काल्ह मरियो सीए तप में, कांडेरे जी ज़ाल वीचारी पर सियारे में रिलियूं ठाहियूं, केॾियूं प्यारियूं भलियूं ठाहियूं। जिन में हुन हो नूर बि टोपियो, पंहिंजो हर हिकु सूर बि टोपियो, पंहिंजो हर आसीस सिबियो हो, ॼण त सारियो देश सिबियो हो, से त वॾेरनि खे वणी वियूं जेकी आख़िर मुफ़्त खणी वियूं। या आउं विछायां तूं न वेहीं, छो न पोइ वेढ़े छॾियां, ज़िंदगी अहिड़ी टुक जी रिली जहिड़ी। माली वियो आहे मानी खाइण, तन्हाई पई थी बाग़ संभाले, ऐं उमिरि जी आङुरियुनि मां ॾिस फुले वांगुरु छणूं था पिया, सजण सिगरेट सस्ते जीअं सॼो माण्हू सड़े थो पियो। लहर थी जागी किरे बि लहर में, छो समंदर छो भला सुम्ही नथो, जाग जी ॿेड़ी त पुरज़ा थी चुकी, छाह बंदर छो भला सुम्ही नथो। ज़िंदगी केॾी ज़लालत शिकस्तूं, तूं सिकंदर छो भला सुम्ही नथो। हसन दर्स कुल वक़्तु शाइर त हो, पर हुन सहाफ़त में बि पंहिंजो वॾो किरदारु निभायो। 1995 में सवाल अख़बार जो 5 सालनि ताईं एडिटर रहियो, टीवी ऐं रेडियो ते बि प्रोग्राम कया, पर आख़िर में हुन सहाफ़त खे अलविदा करे हिक इंटरनेशनल NGOs में नौकरी कई। जेतोणीकि हसन दर्स जे विछोड़े खे 6 साल मुकमिल थी चुका आहिनि, पर हू पंहिंजे मदाहनि ऐं दोस्तनि जी दिलनि में अॼु बि ज़िंदह आहे, ऐं संदसि शाइरी हलंदड़ तोड़े ईंदड़ नसुलनि जी रहबरी जो रस्तो हुजण सां गॾु हर नौजवान जी दिलनि ऐं जज़्बनि जी तर्जुमानी कंदी रहंदी। हसन दर्स जी तख़लीक़ खे महफ़ूज़ करण लाइ संदसि वनी इरम महबूब पारां हसन दर्स जो रिसालो नाले किताब बि शाया करायो आहे, ऐं सिंधालाई जे इदारे बि सिंध जे अज़ीम माण्हुनि जी कतार में हसन दर्स कार्नर क़ाइमु करे खेसि मञता जूं मोहरूं लॻायूं आहिनि।